सोबोदेरो मां खे ख़बर ॾींदा हलूं त सोबोदेरो में चेलम शहीद करबला इमाम हुसैन अलैहिस्सलाम ऐं संदसि जानिसार साथियुनि खे भेटा पेश करण लाइ सभई अज़ादारनि पारां इमाम हुसैन अलैहिस्सलाम सोबोदेरो पारां दरगाह सैयद मेहंदी शाह जानिया खां हथनि में अलम पाक खणी अरबैन जी रैली कढी वई, जेका सोबोदेरो शहर जे मरकज़ी इमाम बारगाह वॾे पिड़ ते पहुती, जिते मजलिस अज़ा जो सिलसिलो जारी। रैली जे अज़ादारनि जी ख़िदमत लाइ ओठा स्टाफ मदरसा मदीना खोखर स्टाफ पिंडी चौक समेत केतिरनि ई हंधनि ते नगर न्याज़ ऐं शबीलनि जा इंतज़ाम पिण कया विया आहिनि, जॾहिं त सिक्योरिटी जा इंतज़ाम हुसैनी स्काउट पारां सख़्त कया विया आहिनि। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।